झुकण तुंहिंजो असांजो उसूल न आहे। ही बेहसी ज़लालतन जो निज़ाम तुंहिंजो क़बूल न आहे। असीं त सच जा सचा पुजारी, असांजो सच्ची इमाम आहे, असांजो सच्ची इमाम आहे। दावत ख़िताब ॾियां थो मुंहिंजो रूहानी वालिद ऐं मुंहिंजो इमाम हाफ़िज़ मोहम्मद अनवर साहब अचनि ऐं ख़िताब फरमाइनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अगर तो थकी पिया आयो तरी इस्लाम जो जवाब ना आयो। अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। हुवल्लज़ी अरसला रसूलहु बिलहुदा वदीनिल हक़्क़ि लियुज़हिरहु अलद्दीनि कुल्लिहि वलौ करिहल मुशरिकून। क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल इस्लामु यअलू वला युअला अलैहि औ कमा क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहा ज़ात आहे जे मोकिलियो पंहिंजे रसूल खे दीन हक़ ऐं हिदायत ॾेई करे ताजी दुनिया में जेके भी अदियान बातिल आहिनि हिन दीन हक़ के उन्हनि ते गालिब करे। अगरचे इहा शइ मुशरिकन के पसंद ना है। अल्लाह के पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो एक फरमान इस्लाम दुनिया में गालिब थियण लाइ आयो आहे, मग़लूब थियण लाइ नाहे आयो। दोस्तों, ये सीरतुन नबी कॉन्फ्रेंस आहे। हर मुकर्रर पांजे पांजे अंदाज में पांजे पांजे हिसाब से रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जा कुछ पहलू तव्हांजे साम्हूं रखिया। इन्हीं में कोई शक ना है तो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत के बयान करण ये अल्लाह जो एक इनाम आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हीं पे खुश थिए तो छो तो अल्लाह पांजे पैगंबर जी पान भी सीरत बयान करे तो पान भी वखाण करे तो ऐं पांजी पान जो सगोर जी सीरत के ऐं वखाण के पसंद भी करे तो। पर असल असांजे लाइ मशाले रा एक मुसलमान थी करे जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वखाण ते एडी करे जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो बयान करण ते अचे तो वो ही बयान कंदो रहे। जे पैगंबर जी सूरत बयान करे तो वो ही बयान कंदो रहे। जे पैगंबर जी सीरत बयान करण ते अचे तो उन्हीं मां हर पहलू ते ॻाल्हाए। पर नबवी मिशन जेको आहे तो उहा ॻाल्हि समझ में ना अचे तो अल्लाह पंहिंजे पैगंबर के मोकिलियो छा लाइ हुयो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत जो मकसद छा हुयो ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी जिंदगी जे मकसद के कीअं पूरो कयो। असल जे इहा शइ मुसलमाननि जी जिंदगी मां निकिरी वञे थी त पोइ ही खाली सीरत जा जलसा कंहिं बि कम जा नथा थियनि। पोइ मुसलमाननि सां इहा ई हालत थिए थी जेका अॼु दुनिया में मौजूद आहे। जेके पासे खां रोअण जो आवाज अचे तो पुछण ते ख़बर पवे जे ही मुसलमाननि जो आवाज आहे। ये फुरजण जो लुटजण जो आवाज अचे तो पुछण ते ख़बर पवे थी त मुसलमान आहिनि। जे कत्ल थियनि था मारजनि था रत वहे तो पुछण ते ख़बर पवे थी ही रत मुसलमाननि जो आहे।
जे घर डाठा वजन था इज्जतूं बर्बाद कयूं थी वजन तो पुछण ते खबर पवे थी ही मुसलमानन जी है। यह हालत छो थी जे मुसलमानन अल्लाह जे पैगंबर जा जश्न मनाया पर मिशन ते अमल न कयो। जश्न ऐं मिशन ब शयूं आहिनि। अल्लाह जे पैगंबर जी विलादत इन्हीं में कोई शक ना है तो ही अल्लाह जो वडो एहसान है। पर जॾहिं पैगंबर जी विलादत थी तॾहिं दुनिया में चर्चा तो थिया पर दुनिया में को भी मुकाबलो तो कोन हुयो। दुनिया में को भी तरथलो तो कोन हुयो। दुनिया में के किस्म जी का शिकायत तो कोन हुई। शिकायत हुई तो सिर्फ एतरी जॾहिं उन्हनि खे ख़बर पई अब्दुल मुतलिब जी पंहिंजे पोटे जो नालो मुहम्मद रखियो है तो यहूदी ऐं ईसाई चवण लगा, मक्के जा मुशरिक चवण लगा ही कहिड़ो नालो रखियो अथई। अब्दुल मुतलिब चयो अचो पहिरीं इन्ही खे ॾिसो पोइ नाले ते ॻाल्हायो। जेको भी अचे तो अची करे पैगंबर जे चेहरे के ॾिसे तो चवे तो ही नालो वाकई इन्ही चेहरे ते जचे तो। पंहिंजा परावा पाण सगोरन जे हुस्न जी तारीफ़ कनि था, थोड़ा वॾा थियनि था। अल्लाह जे पैगंबर जे रांद जे टाइम ते हर कोई मोतरिफ है तो हिन जहिड़ो शरीफ पार न है। जे पैगंबर उन्हीं का वॾो थिए तो पैगंबर जा चर्चा पूरे अरब में थियनि था तो हिन जहिड़ो को अमानतदार न है। ये तो सभई कायल हुया इन्हीं शइ जा। पहिरीं मुंहिंजा दोस्त तव्हांजे साम्हूं बयान करे चुका आहिनि इन्हीं शइ खे। तो अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अमानतूं रखायूं वेंदियूं हुयूं। मक्के वारा दुश्मन हुया पर अमानतूं रखंदा हुया तो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। दलील आहे अल्लाह जा पैगंबर जे रात हिजरत कनि था पंहिंजे बिस्तरे ते अली रज़ी अल्लाह तआला अन्हु के सुमारिन था। सभई अमानतूं हवाले कनि था। अली जॾहिं सब अमानतूं जेके भी माण्हू जिन जो रखायल आहिनि उन्हनि जे हवाले थी वञनि पोइ तोखे इजाज़त आहे तूं भी मदीने अचिजांइ। ख़बर पई त मदीने वारा मके वारा ओड़े अल्लाह जे पैगंबर जा दुश्मन हुया पर अमानतूं तॾहिं भी अल्लाह जे पैगंबर वटि रखंदा। अल्लाह जे पैगंबर जी सूह जा सभई कायल हुया। पाण जी सदाकत जा सभई कायल हुया। पाण जी अमानत जा सभई कायल हुया। मसलो कोई कोन हुयो। मसलो तो तॾहिं थियो जॾहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हिक अल्लाह ॾे सॾण जी कोशिश कई। विलादत ते तो सभई खुश हुया। दुनिया में मसला पैदा थिया तो मिशन ते थिया जॾहिं अल्लाह पंहिंजे पैगंबर के मिशन ॾिनो त हाणे तुंहिंजो जेको मिशन आहे उन्ही खे पूरो कर। पैगंबर जो मिशन पूरो करण जो ऐलान करण जी देर हुई तो पंहिंजा परावा सभई दुश्मन थी पिया। असल पैगंबर जो मिशन आहे अल्लाह जे पैगंबर जी सीरत, अल्लाह जे पैगंबर जो अखलाक, अल्लाह जे पैगंबर जो किरदार इन्हीं में तो पूरो कुरान आहे। अचन था सहाबा इकराम अची करे पुछन था अमड़ खां आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा पुछन था अम्मा जी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखलाक जे बारे में तो कुछ बुधायो। अमड़ छाती फरमाए पूछे थी कुरान कौन पढ़ंदा आयो? कुरान तो पढ़ंदा आयो। कान खुलुकुल कुरान अल्लाह जे पैगंबर जो अखलाक जेको है पूरो कुरान है। असल असा जो मसलो चाहे तो असा के पैगंबर जो मिशन याद हुजे तो पैगंबर के कमल आयो हुयो ऐं पैगंबर पांजे मिशन के पूरे करण जे लाइ छा छा कयो हुयो। जडे मुसलमान इन्हीं कम ते हलंदा तो मुसलमान पांजे मुआशरे में अमन और सुकून भी पैदा कंदा, सलामती भी थींदी, मुसलमान खुशहाल भी थींदा। मुसलमानन जो सभई मसला जेके जेके भी मुसीबतूं सब टरी वेंदियूं सभई मसला हल थी। मुसलमान दुनिया में इज्जत माणींदा।
मसलो इहो ना है जे पैगंबर जी सीरत उम्मत बयान करण छड़े वई इन या तो जलसा थियन था सारी साल भी थियन था पर असल मिशन जी गाल घटती थी तो पैगंबर जी अचण जो मकसद छा हुयो अल्लाह रब्बुल इज्जत वो मिशन बयान फरमायो है तो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अला दीन कुल्ली वलौ करिहल मुशरिकून। अल्लाह रब्बुल इज्जत पैगंबर जो मिशन बयान फरमायो है अल्लाह पंजे पैगंबर के मोकलियो है हिदायत नहीं करे मोकलियो है दीन हक नहीं करे मोकलियो है अल्लाह रब्बुल इज्जत मिशन छाड़ी दो है तो हाने दुनिया में जेके भी बातिल अदियान पहला जेके भी उम्मत होयो सभई उम्मतों पंजे पंजे नबी ने निस्बत करे अब होया तो सभई अल्लाह जा बागी अल्लाह जा मुनकर पर पंजे पैगंबरन ने निस्बत करे पांजो पान के चवंदा होया असी इब्राहिम जे मञण वारा असी ईसा जे मञण वारा असी मूसा जे मञण वारा असी उज़ैर ऐं ज़ुबैर जे मञण वारा ये हुनन जा दावा तो होया तो सब अल्लाह जा बागी पर पांजा पांजा दीन ठाए वेठा होया अल्लाह रब्बुल इज्जत पैगंबर के मिशन नहीं करे मोकलियो ए मुंजा पैगंबर तो जो मिशन चाहे हिदायत भी तोखे ॾिनी माई हाणे जेका है तोखे दीन हक भी ॾेई छॾियो तो माई हाणे तो जो मिशन चाहे लियुज़हिरहू अला दीन कुल्ली मिशन तो जो ही है तो दुनिया में जेके भी बातिल दियान सभी तेन दीन के गालिब करे जन अल्लाह जे पैगंबर पेरी डी का वठी जे डी अल्लाह रब्बुल इज्जत मिशन हवाले कयो है उनी डी का वठी अल्लाह जे पैगंबर सारी रात जेका है सो इहो ही कम कयो है सारो डी भी इहो ही कम कयो है गर्मी में भी इहो ही कम कयो है सर्दी में भी इहो ही कम कयो है दुख में भी सुख में भी हर वक्त अल्लाह जे पैगंबर के हिक्की जे को तो फिक्र होती हुई तो अल्लाह जे का जिम्मेदारी दी है वो जिम्मेदारी शल पूरी थी वजे अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के मिशन मिलियो है अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के मिशन मिलियो है मिशन केड़ो मिलियो है दीन के दुनिया जे अदियाने बातला ते गालिब करे छन अल्लाह जे पैगंबर इनी जो जेको सो आगाज कयो है अल्लाह रब्बुल इज्जत कुरान में हुक्म दिनो या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंदिर व रब्बका फकब्बिर व सियाबका फतहिर ए ओडनी ओडण वारा ए रली ओडण वारा हाने इयो बिस्तरो छडे दे हाने रली लाए छड हाने उठी भी डेजार इनन के डेजार अल्लाह जो पैगंबर अकेलो आए कोई साण ना है अल्लाह जे पैगंबर सा जमात साण ना है अल्लाह जे पैगंबर सा साथ देण वारो कोई भी ना है पर अल्लाह रब्बुल इज्जत हुक्म कर दे ए पैगंबर तू उठी भी इनन के डेजार अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान है सही मुस्लिम की रिवायत है अल्लाह जो पैगंबर फरमाए तो अल्लाह रब्बुल इज्जत मोके हुक्म दिनो इन्नल्लाह अमरनी अन उहर्रिका कुरैशिन बेशक मुझे रब मोके हुक्म दिनो ते इनन कुरैशिन के जे को ऐसो इनन के इनन सा भिड़ी वनी इनन सा टकराए वन मो चयो फकुलतु रब्बी इज़ यसलुगु रासी खुब्ज़तन मो उन वक्त चयो अल्लाह हिन वक्त मा इतरो कमजोर आया हिन वक्त मुझी का जमात ना है मुझे का ताकत ना है मुझे का भी एडी शय ना है जेका जैसा इनते मा गलबो हासिल करया अल्लाह जे पैगंबर अर्जी रखी है तो पाजे रब जे सामो रखी है फकुलतु रब्बी इज़ यसलुगु रासी खुब्ज़तन अल्लाह मोट ते इतनी ताकत ना है हिन वक्त जे इनन सा छेड़छाड़ कंदस असी भी चौता ना असा जी जेका असा जा हुक्मरान भी चौता असा जी हुकूमत भी चहती असा जी आवाम भी चहती ना सही अन्या यो हाल ना है हाल हर हाल में जे को ऐसो बद हाल थी ना पे वजो हर घड़ी में पोते पे वजो असा चौता अन्या यो हाल ना है अन्या इनन सा टक्कर जो टाइम ना है पर इयो दिसो ना पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के मिशन में लियो है अल्लाह रब्बुल इज्जत मिशन ने नो है पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईता वो अल्लाह जे सामो एकड़ी अर्जी रखी है अर्जी चाहे फकुलतु रब्बी इज़ यसलुगु रासी खुब्ज़तन अल्लाह हिन वक्त जे इनन सा छेड़छाड़ कंदस ते ही चबाड़ेल पानी वांगर मुके चिथे छडीना ही मुझे सिसी के चिथे छडीना ही त मुके मिठाई छडीना अल्लाह रब्बुल इज्जत ये कौन चयो त हाने भला तू वन पंजी जमात तैयार कर जरे जमात तैयार थी वनी तरे हिन सा वेड़ गई अल्लाह रब्बुल इज्जत एकड़ो दिलासो दिनो वो सिर्फ पैगंबर के ना है पैगंबर जी उम्मत के भी यो ही दिलासो है वो दिलासो केड़ो है अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो वागजो मुन्नो गुजेक ए पैगंबर तू गजवे में लो सी तो सा गडोदासी जैसा अल्लाह साण थी वने सारी दुनिया उनके मथे मुकाबलो जे अल्लाह जो कसम उन जो कुछ बिगाड़े न थी सके
जैसा अल्लाह साण हुजे पूरी दुनिया उन जे मुकाबले में हुजे, एक पासे अल्लाह जो साथ हुजे, ते पासे पूरी दुनिया जा मुल्क गड थी वजन, खटी तो केर? असल में शुरू कहीं आदत खराब थी, जेके भी आया वो पान जोर लगाई रहा, तवा के चयो को त तवा भी कुछ ॻाल्हायो। भला एक पासे सारी दुनिया जी ताकतूं हुजन, एक पासे अल्लाह जी ज़ात हुजे, खटींदो केर? मानू चवंदा हुआ शोएब ॿुधायो न तव्हांखे, शेरनि में ॿुधाई, मानू चवंदा हुया असांखे तो सही कुछ ख्याल करियो, खानदान अथव के ना, माउ पीउ रुआड़ींदो, बच्चा रुलाईंदो, हालात ॾाढा ख़तरनाक आहिनि। सही पूरी दुनिया हिक पासे, तव्हां भला हिक पासे अकेला हूंदो छा कंदो? हाणे तव्हांजे खिलाफ जेको आहे सो ही पियो थिए, हाणे ही पियो थिए। इंसान आहे न, इंसान ते थोरो असर थिए थो न? हाँ सही थिए थो की न? असर थिए थो। ओॾीमहिल खणी जज़्बात में माण्हू ॻाल्हाए वञे, पर पोइ साइड ते करे चवंदा मौलवी साहब कुझु त ख्याल करियो, बचड़े वाला आहियो, माउ पीउ बि हूंदो, भेण भाउ बि हूंदो, सभिनि खे रुआड़ींदो। अच्छा कयूं, छॾियो भला इन जिहाद जी पचर, छॾियो भला, हाणे इन जो टाइम न। जॾहिं बि तव्हांखे बि का परेशानी थिए, नुस्ख़ो हिकिड़ो मां ॿुधायां थो, सभई नोट करियो। दुनिया में डॉक्टर होंदो है, हकीम होंदो है, चवंदो ही फकी घर वञी रखजई, ही गोरी घर वञी रखजई, ही सीरप घर में रखजई, जॾहिं का तकलीफ थिए इन मां ढुक पीजई, जॾहिं का तकलीफ थिए इन मां गोरी खाईंदे, जॾहिं तकलीफ थिए इन मां फकी खाईंदे, तुंहिंजी बीमारी खत्म थी वेंदी। अल्लाह तुंहिंजे घर में हिकु अहिड़ो किताब रखी छॾियो आहे, जॾहिं तोखे का परेशानी थिए, तोखे परेशानी माली हुजे, तोखे परेशानी जाली हुजे, तोखे परेशानी दुनिया जे खौफ जी हुजे, दुश्मन जे खौफ जी हुजे, तूं इन क़ुरान में हिकिड़ी आयत पढ़ंदे तुंहिंजी परेशानी खत्म करे। ये अल्लाह जा एहसान, अल्लाह ही मुसलमानन के एड़ी ते किताब ॾेई छॾी आहे कि हर हाल में ये मुसलमानन के दिलासा ॾे। चवंदो साईं कीअं दिलासा ॾे? दिलासा ईअं थी ॾे, जे चवंदा हाणे तव्हां थोरा आहियो, हल घणा थियो, ताकत वठो, पोइ का कंहिंसां मुक़ाबिलो कजो, हाली तव्हां में हाल न आहे। अल्लाह जो क़ुरान वरी चवे थो, अल्लाह जो कुरान दिलासा दे तो ही तकलीफ दूर करे तो परेशानी तोखे मुसलमान केड़ी परेशानी आ तोखे परेशानी इया जे असा थोरा आयो तोखे परेशानी इया जे असा कमजोर आयो अल्लाह जो कुरान दिलासा दे तो चेतो वज़कुरू इज़ अंतुम कलील मुस्तज़अफून फिल अर्ज़ि तखाफून अन यतखतफकुमुन नासु फआवाकुम वअय्यदकुम बिनस्रि वरज़क़कुम मिनत तय्यिबाति लअल्लकुम तशकुरून। अल्लाह जो कुरान दिलासा दे तो ओ मोमिन तू परेशान छो थियो मुसलमान थी करे परेशान छो थियो तोखे या परेशानी खाई थी वने तासा थोरा आयो तोखे या परेशानी आसा कमजोर आयो उन वक्त के याद करियो ना जड़े तवा थोरा होयो अल्लाह जो कुरान आ दिलासा दे तो उन वक्त के याद करियो जड़े तवा थोरा होयो अल्लाह जे पैगंबर सा चंद साथी होया लिखण जी दुनिया में का जगह कोन हुई अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए तो वज़कुरू इज़ अंतुम कलील उन वक्त के याद करियो जड़े तवा थोरा होयो मुस्तज़अफून फिल अर्ज़ि तवा का घणो कमजोर दुनिया में केर कोन होयो पूरी जगह जमीन ते तवा सभिन का कमजोर होयो तखाफून अन यतखतफकुमुन नास तवा के हर वक्त इबड़ो खौफ होयो हाने ईदा हे मिटाए छड़ीदा हाने असा के खत्म करे छड़ीदा बस हाने इजोता खत्म थियो इजोता खत्म थियो तवा के यो खौफ होंदो फआवाकुम तदी भी तवा के खत्म कोन करे सी जगह दी सी वा अय्यदकुम बिनस्रि तवा सा पांजी मदद साण करे छड़ी सी वरज़क़कुम मिनत तय्यिबात
तवा वट महंगाई एतरी हुई, तवा वट भूख एतरी हुई जे तवा जे सालार के भी पेट ते पत्थर बदल होता आया, तवा के भी पेट ते पत्थर बधा पिया होता आया। 8 डी तवा के खाण ला का शे कोन मिलंदी, वणन जा पन पटे खाई विया, वणन जा छोड़ा लाए खाई विया, एतरो तो तवा कमजोर होया। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए तो उन वक्त तवा के जाया कोन कजे, तवा के रिज़्क अता कयोसी छाजे लाए लअल्लकुम तशकुरून, ताजे तने भी जने भी तवा के या परेशानी थिए ई कुरान जो आयत पढ़ो ताजे तवा शुक्र अदा कयो तो अल्लाह असा तो घणई आयो, असा वट माल भी है, असा वट हथियार भी है, असा वट रिज़्क भी मौजूद है, असा तो कदे भूखा कोन सुतायो, परेशान छो था थियो। कुरान परेशानी में मुसलमान की रहनुमाई करे तो हाँ मुआशरा जेके मुआशरे जो असर थिए तो मीडिया ते ॿुधो था हाँ चवंदा साईं पाकिस्तान अकेलो थी वियो, पाकिस्तान तनहा थी वियो, पाकिस्तान सां को साण न आहे, अमेरिका सां दोस्ती हुई उहो भी छॾे वियो, फ्रांस भी छॾे वियो, बर्तानिया भी छॾे वियो, फिलाणो भी छॾे वियो, फिलाणो भी छॾे वियो, हाणे पाकिस्तान अकेलो थी वियो। अल्लाह जे क़ुरान का पुछो हाणे त अकेला थींदा पिया वञो, अल्लाह जो क़ुरान असांखे ॿुधाईंदो, असांखे दिलासा ॾींदो। अॻु में ॻाल्हि कई कुरान का जॾहिं तव्हां पुछंदा हाँ या अल्लाह हाणे असां जेको भी मीडिया ॿुधूं था, जे टीवी खोलियूं था उन में चवनि था अकेला थी विया, जे अख़बार पढ़ूं था उन में चवनि था अकेला थी विया, जे पंहिंजे मुआशरे जा माण्हू गॾिजनि था उहे चवनि था अकेला थी विया। अल्लाह असांजे लाइ को रस्तो अल्लाह जो क़ुरान चए थो, सूरह मुहम्मद आहे, अल्लाह क़ुरान में फरमाए थो फला तहिनु व तदउ इला सल्म व अंतुमुल आलून व अंतुमुल आलून वल्लाहु मअकुम व लन यतरकुम अमालकुम। अल्लाह जो कुरान दिला साडे तो तू कमजोरी ना दिखार दे, कदे भी हिनन जे सामने माण्हू न थी जाई, तमा गालिब थींदा, अल्लाह की गालिब थींदा सी, असां तो दुनिया में साथ ॾियण वारो कोई कोने। अल्लाह कुरान में फरमाए तो वल्लाहु मअकुम, वो दुनिया साथ छॾे वई त छा थी पियो, अल्लाह त तव्हां सां साण आहे। जिसा साण अल्लाह थी वञे उन्हीं के भी कंहिं क़िस्म जो डप आहे? हाँ साईं जी अल्लाह जो कुरान चवे अल्लाह तव्हां सां साण आहे, कोई इन्हीं में कोई शक आहे? अल्लाह जे कुरान में मुसलमान के करे शक थी सके तो अल्लाह जे कुरान के शुरू कंदे चयो दालिकल किताबुल ला रैब फी, और दुनिया जे हर शे में शक थी सके तो पर कुरान में कोई शक, कुरान में कोई शक? ये कुरान में रब चवे तो तव्हां जेको आहे सो आऊं तव्हां सां साण आहियां, जे दुनिया तव्हां जो साथ छॾे त परेशान न थीजो, त पोइ असांखे ॾिजणु खपे या असांखे जेको आहे सो हौसलो करणु खपे? अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के मिशन मिलियो है दुनिया में दीन के गालिब करणो है। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दीन जे क़ल्बे दावत जो कम शुरू कयो, हाणे दावत जो आगाज थी वियो। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दावत ॾियण शुरू करे छॾी। अल्लाह जे पैगंबर के दावत में ॾाढियूं रुकावटूं अची वयूं, ॾाढियूं परेशानियूं अची वयूं, दावत ॾियण कोन पिया ॾियनि। अल्लाह अञा ताईं इजाज़त नाहे ॾिनी, दावत जे रास्ते में रुकावटूं अचनि, दावत जे रास्ते में तकलीफ़ूं अचनि, उन्हनि खे हटाइण जी अञा ताईं मुसलमाननि खे इजाज़त नाहे मिली। सहाबा भी चवनि था, जेके भी साथी आहिनि सभु चवनि था त अल्लाह भी असांखे भी इजाज़त मिली वञे, अल्लाह असांखे भी इजाज़त मिली वञे, असीं बदला त वठी सघूं, असीं पंहिंजा प्लान त करे सघूं। हां जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त के रहम अची वियो, मक्के में दावती दौर हलियो, मदीने में वञी दावती दौर हलियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिठो त हे पहिरियां उते रुकावटूं खड़ियूं कंदा हुया, हाणे हिते भी पोइते पहुचनि पिया। अल्लाह मुसलमाननि खे इजाज़त ॾेई छॾी, हाणे मुसलमाननि खे प्लान करण जी इजाज़त मिली वई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान जी आयत नाज़िल करे छॾी, उज़िना लिल्लज़ीना युक़ातलूना बिअन्नहुम ज़ुलिमू व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिक ते इजाज़त ॾेई छॾी। इजाज़त छा जी ॾिनी आहे? जिन तव्हां ते ज़ुल्म कयो आहे तव्हां प्लान करे सघो था, जेके तव्हां खे सताइनि था उन्हनि खे तव्हां बि जेको आहे उन्हनि जो बदिलो वठी सघो था, जिन तव्हां खे घरनि मां कढियो आहे उन्हनि खे तव्हां बि कढी सघो था। हाणे तव्हां खे कंहिं क़िस्म जी रुकावट न आहे। ऐं साण अल्लाह रब्बुल इज़्ज़त सिर्फ़ एतिरो इशारो ॾिनो आहे व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो अल्लाह तव्हां सां मदद करे छॾींदो, अल्लाह तव्हां सां मदद करण ते क़ादिर आहे। उन्हनि खे यकीन हुयो त अल्लाह जी मदद जॾहिं अची वई पोइ पूरी दुनिया मदे मुक़ाबिल हुजे, असांखे कंहिं शइ जो ख़ौफ़ न आहे। मसलो सिर्फ़ एतिरो आहे उन्हनि खे अल्लाह ते यकीन हुयो, असांखे यकीन घटि आहे। ये आहे कि ना?
उन्हनि खे यकीन हुयो, उन्हनि खे जॾहिं इहा ख़बर पई न त अल्लाह साण आहे, पोइ उन्हनि खे डपु ख़तम थी वेंदो। हर खतरे में उन्हनि जी परेशानी ख़तम। परेशान आहे न अबू बकर। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के गॾु वठी निकितो आहे हिजरत वारी रात में। बयान गार में जेके से सुराख आहिनि, गार में अंदर त ढरी आहे, सुराख आहिनि, चादर कपिड़ो फाड़े करे सुराख बंदि करे छॾिया। जेको बाक़ी बचियो उन में पंहिंजे जेका सा पेर जी खुड़ी लॻाए छॾी। अञा बि सना सना नंढा नंढा जेके सुराख बाक़ी आहिनि, हाणे हू मथे फिरनि पिया। अबू बकर ॾाढो परेशान, अबू बकर ॾाढो परेशान है। तो दुनिया की सभिनि खां अजीम नेमत जेका है सा मूं वटि आहे, अल्लाह जी अमानत मूं वटि आहे। परेशान है। चए छा तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे न इन्हनि पंहिंजे पेरनि ॾे ॾिठो त पोइ पाण ॾिसजी वेंदासीं, पोइ पाण झलजी पवंदासीं। अल्लाह जे पैगंबर छा फरमायो? अल्लाह जे पैगंबर दिलासो कहिड़ो ॾिनो? मुसलमान जे लाइ एतिरो दिलासो काफ़ी आहे। अल्लाह जे पैगंबर फरमायो इन्नल्लाह माना। अबू बकर परेशान थियण जी जरूरत काने, अल्लाह असां सां साण आहे। उन खां पोइ अबू बकर जी परेशानी ख़त्म थी वई। त हाणे जॾहिं अल्लाह असां सां साण आहे, पोइ परेशानी के शइ जी न आहे। ऐं मुसलमानो अॼु बि क़ुरान जेको आहे सो तव्हांखे इहा दिलासा ॾे पियो, वल्लाहु माअकुम वलन यतिरकुम अमालकुम। अल्लाह तव्हां सां साण आहे। तव्हां अल्लाह जे रस्ते में निकिरो त सही, तव्हां अल्लाह जा थी वञो, अल्लाह तव्हांजो थी वेंदो। जंहिंसां अल्लाह थी वञे, रब फरमायो आहे इयंसुरकुमुल्लाहु फला गालिब लकुम। अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो जॾहिं अल्लाह जी मदद शामिल हाल थी वञे, पूरी दुनिया मिली करे चाहे तव्हां ते कॾहिं बि गालिब नथी थी सघे। पूरी दुनिया एक पासे हुजे, कोशिश करे, पर जे अल्लाह जी मदद शामिल हाल थी वञे तो पोइ दुनिया जी का भी ताकत ना है, दुनिया जी का मजाल ना है। हाँ, दुनिया में कौमन जा कौमन सां झेड़ा थींदा आहिनि, फौजन जा फौजन सां थींदा आहिनि, मुल्कन जा मुल्कन सां थींदा आहिनि। उन में ताकत जा तवाज़ुन ॾिसंदा आहिनि। यादि रखो, जेको अल्लाह जो हुक्म आहे, जिहाद आहे, ही ज़मीन जो ज़मीन सां झेड़ो ना है, के कौम जो कौम सां ना है, ही के फौज जो फौज सां ना है, ही थोरन घणन जो मसलो ना है, ही डायरेक्ट ज़मीन आई आसमान की लड़ाई है। अल्लाह जे पैगंबर दावत जो आगाज कयो है। दावत के रस्ते में जॾहिं रुकावट शुरू थी वई, तो अल्लाह रब्बुल इज्जत एक वक्त ते इजाजत ॾिनी त हाणे दावत के रस्ते में ये रुकावटों खत्म करियो। माण्हू चवंदा सही दावत जो दौर आहे या जिहाद जो दौर आहे, और दावत ऐं जिहाद के अलग समझी छॾियो अथनि। इनखे धार धार कंदो त स्वाओ खत्म थी वेंदो, दुनिया में ज़िल्लत मुसल्लत थी वेंदी। मां तो मिसाल ॾींदो आहियां। ही वॾी बत्ती ॿरे पई, हिन जे पोयां तारूं घणियूं आहिनि? हा साईं, ही बत्ती ॿरे पई, हिन जे पोयां घणियूं तारूं आहिनि? ॿुधायो यार, घणियूं तारूं आहिनि? हिकिड़ी खे हटाए छॾिजे पोइ हाँ वो खतरनाक है ना, करंट वाली तार है ना, खतरनाक तार है ना, मानू तो उनसा मरी सके तो ना। एडी खतरनाक तार जो लगी पई है तो इन्हीं के हटाए छड़जे ना, बत्ती बरंदी सोजरो थींदो। भला जी माइक हले पियो, इन जे पोयां जेके से घणियूं तारूं आहिनि, घणियूं आहिनि, इन्हनि मां हिकिड़ी हटाए छॾिजे त ही माइक हलंदो। घर में पखो हले तो, एसी हले तो, हर एक शइ जे पोयां घणियूं तारूं आहिनि, हिकिड़ी हटाए छॾिजे ऐं उहा हटाइजे जेका ख़तरनाक आहे। चवंदा न जिहाद से खतरनाक है, मानू मरी था वजन, इनमें मानू शहीद थी था वजन, इनमें कुर्बानियों ॾियणियूं खतरनाक है, इन करे इनखे हटाए छॾियो। दुनिया में यही मिसाल है कि इन जे पोयां जेका खतरनाक तार है उनखे हटाए छॾियो। खतरे जे करे त न सही, इनखे हटाए छॾियो, बस धती तार लगी पई हुजे, न तव्हांजो बल्ब ॿरे, न तव्हांजो स्पीकर हले, न तव्हांजो पखो हले, न तव्हांजी मोटर हले, न तव्हांजी इस्त्री हले, न तव्हांजो एसी हले, और दुनिया जी का शइ कोन थी हले, त पोइ इस्लाम जो निजाम की हलंदो जॾहिं इन मां हिकिड़ी शइ खे हटाए छॾींदो? इज्जत तव्हांखे की मिलंदी? दुनिया के भूल लगी हुई, उन्हनि चयो न सही दावत ॿी आहे, जिहाद ॿियो आहे। जिहाद दावत जो जुज़ आहे। जॾहिं दावत जे रस्ते में रुकावटूं अचनि,
दावत जो रस्तो रोकियो वने ते उनी दावत के रस्ते के साफ करण जो नालो चाहे आवाज कौन तो अचे मजो ही कौन तो दावत के रस्ते में जड़े रुकावटू अचे उनी दावत के रस्ते के साफ करण जो नालो चाहे भला जे दावत जो रस्तो साफ न कंदासी दावत अगते हलंदी जड़े दावत न हलंदी पो मिशन नबवी पूरो थींदो कतई कोन थी सगंदो मिशन नबी आहे अल्लाह पांजे पैगंबर के मोकलियो आहे पैगंबर जो वसफ एकड़ो तवा के गुलाम कादर ये पंजो जेको गुलाम नबी जलालानी साहब बुधायो त पैगंबर जो वसफ छा होयो माफी दरगुजर पर केस तई एक वक्त आए इतरो माफी ऐं दरगुजर आहे ये अल्लाह जो पैगंबर ताइफ में वञे तो दावत खड़ी वञे तो अल्लाह जो पैगंबर उन्हें वटि दावत पेश करे तो वो पंहिंजा रोलू छोकरा जेके उन्हनि जे हथनि में पत्थर ॾेई करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुठियां लॻाईंदा वो पत्थर हणंदा पत्थर हणी हणी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के जख्मी करे छॾींदा अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण फरमाईंदा त मां उन्ही में किरी पियस बेहोश थी किरी पेस थोड़ी देर का पोइ ॾिठो त कुछ माण्हू आया उन्हनि मूंखे जेको आहे सो पासन मां झले करे ॿाहनि मां झले करे उथियारियो मूंखे शक पियो मुंहिंजो शायदि इन्हनि खे अहसास थी वियो आहे ज़्यादती जो हाणे मूंखे उथियारनि चाहिनि था पर उन्हनि मूंखे बिहारे करे वरी पत्थर हणणु शुरू करे छॾिया उन वक्त जिब्रील आयो अल्लाह जे पैगंबर वटि अची करे चई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल इज्जत भी ॾिसे पियो आसमान की सारी मखलूकात ॾिसे पई जे तव्हां इजाजत ॾियो त ही जेका क़ौम आहे इन्हनि खे जेको आहे सो ये ॿ जबल जेके इन्हनि खे पाण में मिलाए करे ये चक्की जा ॿ पार्ट मिलंदा आहिनि उन में चांवर हुजे कणिक हुजे पीसी अटो थी वञे थी ईअं इन्हनि खे पी ख़तम करे छॾियो अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो न अल्लाह रब्बुल इज्जत जी हाल झोली झले चऊं अल्लाहुम्मा अग़फिर लिक़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून अल्लाह मुझी कौम के माफ कर हे मुखे सुञाणन कोन था अफूअ दरगुजर हो तो एतिरो हुयो पर पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि जॾहिं अल्लाह रब्बुल इज्जत जिहाद जो हुक्म ॾेई छॾियो जे जिहाद ज़ुल्म हुजे हा अल्लाह जो कसम एतिरो अफूअ दरगुजर करण वारो पैगंबर कतई कोन करे हा अॼु ॻाल्हियूं थियनि थियूं न सही मौलवी साहब इस्लाम जेको आहे सो जिहाद सां तलवार सां पकड़ियो आहे या अखलाक सां पकड़ियो आहे इन्ही खे अलॻि करे छॾियो जेको पैगंबर करे उहो अखलाक आहे कि न हाँ सही जेको पैगंबर करे अखलाक आहे जिहाद पैगंबर कयो आहे कि न जेको अल्लाह जो हुक्म हुजे उहो अखलाक आहे जिहाद जो हुक्म अल्लाह ॾिनो आहे कि न अल्लाह पांजे पैगंबर जे अखलाक जे बारे में ॿुधायो आहे त वइन्नका लअला खुलुकिन अज़ीम ए नबी हे तुंहिंजे नाले चवनि था त हेड़ो आहे पर तू दुनिया में सभिनि खां बुलंद अखलाक तुंहिंजो आहे ये उहो पैगंबर जिहाद करे तो तलवार खणे तो उनके अखलाक न समझो अखलाक का बाहर करी छॾियो मुसलमाननि खे भुल लगी वई मुसलमाननि जेको आहे सो इन्ही ॿिन्ही शयुनि खे अलॻि करे छॾियो दावत खे जिहाद खे अलॻि करे छॾियो तॾहिं अॼु मुसलमान दुनिया में पीड़जनि पिया दुनिया में अॼु जेके से मुसलमान ज़िल्लत में मुब्तला आहे अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इज़ा तरक्तुमुल जिहाद वरज़ीतुम बिज़्ज़र वअख़ज़्तुम अज़नाबल बकर सल्लल्लाहु अलैकुम ज़ुल्ला जॾहिं जिहाद छॾे ॾींदो ज़मीननि ते राज़ी थी पवंदो ऐं ढगनि जे पुछनि में तव्हांजा हथ पइजी वेंदा अल्लाह ज़िल्लत तव्हां ते मुसलत करे छॾींदो अल्लाह पोइ ही ज़िल्लत कीअं हटंदी भला हिकिड़ी पार्टी खे लाइ ॿी खे वठी अचो भला ज़िल्लत हटी वञे हिकिड़ी हुनखे लाइ वरी ॿी खे वठी अचो भला ज़िल्लत हटी वञे भला जमहूरियत खे ख़तम करे आमरियत खे आणियो भला ज़िल्लत ख़तम थी वञे आमरियत हुजे उनखे ख़तम करे जमहूरियत खे वठी अचो शायदि ज़िल्लत ख़तम थी वञे अल्लाह जे पैगंबर फरमायो ही तेज तई खत्म न थींदी जेस तई हत्ता तरजिउ इला दीनिकुम ला यंजिउ हत्ता तरजिउ इला दीनिकुम
जेसिताईं इहा ज़िल्लत तव्हां तां ख़त्म न थींदी जेसिताईं मोटी दीन ने न। अॼु आहे न ज़िल्लत असां ते मुसलत। दुनिया में असांजी इज्जत ना है। रोज खबरन में अचे तो सही जेको तव्हांजो 100 पासपोर्ट है इन जो 200 घणा नंबर है, तव्हांजो जेको अमन अमान है इन जो 200 खां मथे नंबर है, तव्हांजो जेको सुकून है इन जो 200 खां मथे नंबर है, तव्हांजी जेका मईशत है वो तो आखिरी नंबर ते पई है, तव्हां वटि महंगाई जेका है सब पहिरीं नंबर ते पई है, तव्हां वटि बदअमनी ही दुनिया जे पहिरीं नंबर ते पई है। ही दुनिया तव्हां खे धोखा ॾियण चाहे थी त शायद तव्हां खे असां नंबर वधाए ॾींदासीं, पर नंबर इहे कोन वधंदा। नंबर तॾहिं वधंदा जेका अल्लाह जे पैगंबर तव्हां खे समझायो आहे त ला यमज़हु हत्ता तरजिउ इला दीनिकुम। जॾहिं मोटी अल्लाह जे दीन ते जिहाद फी सबीलिल्लाह ते ऐं दावत वारे रस्ते ते अची वेंदा त पोइ इंशाअल्लाह अल्लाह हे सभई ज़िलतूं टारे छॾींदा। महंगाई में ॾाढा परेशान आहिनि। वरी के मोजड़ा चवनि था साईं भला न करो, हलो पंहिंजा बाज़ार बंदि करियो, भला पंहिंजा एहतजाज करियो, रोड रस्ता बंदि करे छॾियो। तो मसले जो हल हिते मौजूद है। इहे करण सां गॾु महंगाई ख़त्म थींदी। जॾहिं अल्लाह जे दीन ते अमल कंदासीं महंगाई ख़त्म थींदी। अल्लाह जो दीन दुनिया में ग़ालिब थींदो त महंगाई ख़त्म थींदी। जिहाद जा रस्ता खुलिया हुंदा, दावत दावत जा रस्ता खुलियल हुंदा, दावत जे रस्ते में जेके रुकावटूं हूंदियूं उन्हनि खे हटाइण लाइ करे जिहाद जा रस्ता खुलियल हुंदा। इंशाअल्लाह दुनिया में मईशत असांजी मज़बूत थींदी। मुंहिंजी ॻाल्हि न आहे, ना ही के वज़ीर खां मूं ॿुधो आहे तॾहिं मां तव्हांखे चवां पियो। मूं ॿुधो आहे जंहिंजे नाले जो जलसो करियो सीरत नबी में अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अचे तो नओं मुसलमान थिए तो हातम ताई जो पुट है, अदी नालो है। अचे तो अल्लाह जे पैगंबर वटि अची करे मुसलमान थिए तो हाली ही पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथन ते बैत करे अल्लाह जे पैगंबर जे हथन में हथ है ऐं अल्लाह जा पैगंबर प्यार सां हिन खे विहारे वेठा आहिनि। तेसिताईं हिकिड़ो माण्हू परियां अचे तो अची करे चवे तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका सा कहत एतिरो पइजी वियो आहे जे खाइण पीअण जी का शइ मिले ई कोन थी। अञा उहो बीठो आहे, तेसिताईं ॿियो तो अचे या रसूलुल्लाह बदअमनी एतिरी थी वई आहे जेको ॿाहिरि न करे तो फुरजी तो वञे। जवाब तो उन्हें के ॾियणो हो न जिन सवाल कयो हो, पर पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हें के जवाब ना है ॾिनो। ॾिठो त ही अदी नओं हाणे मुसलमान थियो आहे भी सरदार जो पुट। इहो ॾिसंदो त हिते त अॻे ई भुख पिया मरनि, हिते त अॻे ई अमन जी खोट लॻी पई आहे, हिते मां काथे अची फातो आहियां। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अदी तू ॾिसंदे, अदी तू ॾिसंदे दुनिया में इतरे कदर अमन कायम थी वेंदो जे हिक औरत हीरा खां न करंदी, 100 मील सफर कंदी, अकेली हुंदी, सोन पातल हुंदो, माल हिंदो, न केर इन जे माल दे तकींदो, न इन जी इज्जत दे केर तकींदो, अकेली ईंदी बैतुल्लाह जो तवाफ करे वापस वेंदी। ऐं अदी पंहिंजी जिंदगी में चेतो पो अखियन सां ॾिठो हीरा खां औरत आई ऐं तवाफ करे वापस अदी तू ॾिसंदे या भुख ये खत्म थी जे हर मानू पांजी ज़कात या पैसा ॾियण लाइ मानू ॻोल्हींदो वठंदो त पोइ मिले जंहिंखे मां ज़कात ॾियां, जंहिंखे ॾींदो हू चवंदो यार मां त पंहिंजी खणियो थो वठां। ऐं उहो वक़्त बि मुसलमाननि ते उहो वक़्त बि आयो, तारीख़ में उहो वक़्त भी आयो, और कॾहिं आयो जॾहिं जश्न कोन हुयो, मिशन हुयो, जॾहिं अल्लाह जे पैगंबर के मिशन के खड़ी करे अॻिते हलंदा हुया, तॾहिं इहे वक़्त असां ॾिठासीं त ज़कात वठण लाइ केरु तयार न हूंदो हुयो, कंहिंखे ज़रूरत न हूंदी हुई, ऐं अमन एतिरो हूंदो हुयो जे कंहिं औरत खे न उनजे माल खे न उनजी इज़त खे कंहिं शइ जो ख़तरो ई कोन। महंगाई खत्म थींदी, अमन अमान ईंदो, दुनिया में तव्हांखे इज्जत मिलंदी, और दुनिया में जेके भी जिल्लत वारा मामला आहिनि उन्हनि में तव्हांजो नंबर सभिनि खां आख़िरी हूंदो, जेके इज्जत वारा मामला आहिनि सभिनि खां पहिरियों नंबर तव्हांजो हूंदो। पर कॾहिं थींदो जॾहिं नबी जे मिशन खे मुआशरे में हलाईंदो।
जे नबी जो मिशन न हलियो तो कुछ ही कोन तो थी सके। छो तो दुनिया में उंधारो हुयो, दुनिया में भुख हुई, दुनिया में फुरमार हुई, दुनिया में डांठ मुर्सी हुई, दुनिया में कत्ल गारत हुई, दुनिया में के शे जी का इंसानियत खत्म थी चुकी ही। अल्लाह पंजे पैगंबर के मोकलियो हुयो, पैगंबर के मिशन नहीं करे मोकलियो हुयो। पैगंबर जो मिशन हलियो दुनिया में जेका सा फुरमार खत्म थी गई। पैगंबर जो मिशन हलियो दुनिया में मालो मता आम थियो। पैगंबर जो मिशन हलियो दुनिया में हिदायत जा रास्ता खुलिया। पैगंबर जो मिशन हलियो मुसलमानन के इज्जत मिली। अज भी दोस्तों सिर्फ एकड़ो ही रस्तो है तो पैगंबर जे मिशन के हलायो, इन्हीं के वठी करे हलो, पांजे मुआशरे में दावत जो कम करियो, एक बे के जेको ऐसो फतवाबाजी करण जेका ऐसा बंद करे छडियो। दावत में बस शयूं आहिनि, याद रखजो, नोट कजो, बस शयूं आहिनि। एक उसूल है, ॿियो उसलूब है। एक उसूल है, ॿियो उसलूब है। असां वटि उसूल जेको आहे सो नरम आहे, उसलूब सख्त आहे। ही दावत जे रस्ते में वॾी रुकावट आहे। असां वटि जेका आहे सो पाण वटि अमल कोन हूंदो। दावत में असां वटि दलील कोन हूंदी, पर उसलूब एॾो सख्त हूंदो कि हर कंहिंखे असां ईअं ॾिसंदासीं त बसि इजो तो मारिया आहिनि। माण्हू असां मां डप कनि था, एडी सख्ती असांजी तबीयत में आहे। हालांकि तरीक़ो चाहे उसूल सख्त हुजे। उसूल चाहे जेको अल्लाह रब्बुल इज्जत आसमानन ता नाज़िल कयो, जेको पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असां खे ॾिनो, ये नबी जो मिशन आहे, इहो उसूल आहे। ऐं उसलूब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो हुजे। अल्लाह जे पैगंबर का उसलूब सिखो। अल्लाह जे पैगंबर जी दावत में केतरी नरमी होती ही। अल्लाह जे पैगंबर जो अखलाक केतरो आला होंदो हुयो। अल्लाह जे पैगंबर जो किरदार केतरो आला होंदो हुयो। अल्लाह जे पैगंबर वट उन्हनि वट अमल अॻिते होंदो हुयो, किरदार अॻिते होंदो हुयो ऐं दावत पोइते होंदी हुई। असां वटि जेका आहे दावत अॻिते होंदी आहे, किरदार त आहे ई कोन, के नाले जो ई कोन। जॾहिं मुंहिंजे नाले मशहूर हुजे त साईं ही ख़यानत भी करे तो, अमानतो खायो वञे, ही त साईं गार गंद भी करे तो, ही फलाणो कम भी करे तो, फलाणो कम भी करे तो, त पोइ आउं जे कंहिंखे दावत ॾींदुसि त मुंहिंजी दावत जो असर थींदो? अल्लाह जे पैगंबर भी तो सभिनि खां पहिरीं पंहिंजे किरदार जी दावत पेश कई न। दावत आहे, पहिरीं दावत आहे। अल्लाह जे पैगंबर पहिरीं उन्हनि खां पुछियो त मूं 40 साल तव्हां में गुज़ारिया, मूंखे कीअं करे ॾिठो आहे? तो सिद्दीक़ ऐं अमीन आहे। अल्लाह जे पैगंबर वरी मिसाल ॾेई सम्झाई। मां जे चवां जे हिन जबल जे पुठियां हिकिड़ी फौज अचे पई तव्हां ते हमलो करे थी, सच करे मञंदो? चवण लगा तो सारी जिंदगी जे तजर्बे मुताबिक तो छो तो हिन ज़ुबान मां असां कॾहिं ॿुधो ई नाहे, सच करे मञंदासीं। इहो किरदार जॾहिं हूंदो त पोइ दावत में असर। उसूल सख्त हुजे पर उसलूब नरम हुजे। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा दावत जा तरीक़ा कहिड़ा हुया, अॼु असां जा तरीक़ा कहिड़ा आहिनि। असां वटि मस्जिद में को अचे थो जे मुंहिंजे मसलक मुताबिक न आहे त जॾहिं मस्जिद में दाख़िल थियो त मुंहिंजियूं अखियूं हुनखे ताड़ियूं बीठियूं थियनि त ॾिसां ही हथ किथे थो वधे, ही वुज़ू कीअं थो करे, हाणे ही छा थो करे, हाणे ही छा थो करे। चाहे ही मुंहिंजे दावत जो उसलूब आहे। आयो आहे अचण त ॾे, इन्ही खे मिलाए त सही, सीने सां सीनो मिलाए, हिन सां हाल अहवाल कर, इन्ही खे पंहिंजो कर। पोइ उसूल मुताबिक इन्ही खे दावत सेखारजे। जे तोखे नमाज सही न लगे, अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के सहाबी जी नमाज सही न लगी है, हुन नमाज पढ़ी है, उन्ही के परे खां ताड़ियूं कोन बीठा हुया, उन्ही के ॾिठो नमाज जेका सा पढ़ी, जॾहिं अल्लाह जे पैगंबर वटि आयो तॾहिं उन्ही खे चयो त वञी नमाज वञी पढ़, तुंहिंजी नमाज नाहे थी। प्यार सां मोहब्बत सां उनखे चयो नमाज ॿीहर पढ़। वरी हू नमाज पढ़ी आयो आहे। जॾहिं 3 भेरा अल्लाह जे पैगंबर फरमायो आहे तॾहिं उनखे चवण लगा, उनखे नमाज सेखारी आहे। तूं बि चओ त ईअं प्यार सां मोहब्बत सां सेखार। मां हिकिड़ी रिवायत पढ़ी हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जे बारे में। असांजे लाइ इहो सबक़ आहे। एक वडी जमात जो माण्हू आहे, वुज़ू करे पियो, हे ॿई ॾिसण पिया त वुज़ू ही ग़लति पियो करे, पर हाणे वॾो माण्हू आहे, हिनखे कीअं चऊं? तो तरीक़ो भी तो होंदो न, उसलूब छा आहे?
वुज़ू गलत पियो करे, पर सिखारण जो उसलूब तरीको चाहे। चवाणे वडो माण्हू आहे, उहो चवंदासीं दिल में न करे, परेशान न थिए। हाणे करियूं ईअं था, वुज़ू करे चाचो उथियो आहे, हे चवंदा बाबा हाणे बीजई, असां ॿई वुज़ू करियूं था। मां चवां थो मुंहिंजो वुज़ू सही आहे, ही चवे थो मुंहिंजो वुज़ू सही आहे, असां ॿई वुज़ू करियूं था, तूं फ़ैसिलो कजे त वुज़ू पंहिंजो सही आहे। ॿिन्ही ॼणनि वुज़ू कयो त चाचे खे समझ अची वई, चवण लॻो त पुट तव्हांजो ॿिन्ही जो सही आहे, वुज़ू मुंहिंजे में फ़र्क़ु हुयो, दुरुस्त थो करे। दावत जो उसलूब आहे। जिथे जिहाद करणो हुयो उते असांखे जेको सो बरो तो अचे उतां जाम था छॾायूं, ऐं जिथे प्यार करणो हुयो, मोहब्बत करणी हुई, उते असां हर कंहिंसां जिहाद जे लाइ तयार आहियूं। त बसि इते ई जिहाद थी वेंदो। हिन मस्जिद जो हुन मस्जिद सां, हुन मस्जिद जो हुन मस्जिद सां, हिन कबीले जो हुन कबीले सां, हिन क़ौम जो हुन क़ौम सां, हिन ज़ुबान जो हुन ज़ुबान सां, असां हर कंहिं में जेको सो फिरकनि में वंडिया पिया आहियूं, हिक ॿिए सां विढ़ूं पिया, त पोइ उन्हनि सां कीअं विढ़ंदासीं? जेके पाण में विड़िया पिया हुजनि, ॿिए सां विड़ी सघंदा? ज़मींदार घणा वेठा आहिनि, जेके ढगा ॾोरण ते पिया हुजनि, हू गाॾी कढंदा? जेके हिक ॿिए सां छिक छिका में लॻा पिया, हिकिड़ो हेॾा पियो छिके, ॿियो हेॾा पियो छिके। अॼु मुसलमानो मिशने नबी आहे त पाण में इत्तिहाद पैदा कयो, पाण में मोहब्बत कयो, हिक ॿिए सां गॾिजी वञो, हिक ॿिए जो एहतराम करियो। कहिड़ो बि आहे उनजो एहतराम करियो। तो तव्हां खां ज़ात में घटि आहे, तो तव्हां खां माल में घटि आहे, तो तव्हां खां इज़त में घटि आहे, उन खे इज़त ॾेई ॾिसो। अल्लाह जो कसम, अल्लाह तव्हांखे इज़त ॾेई छॾींदो। तो वटि छा आहे जेको इनखे ॾींदे? जेको तूं पंहिंजे भाउ खे ॾींदे, तुंहिंजो रब तोखे ॾींदो। रब वटि कंहिं शइ जी खोट कोन्हे, तो वटि शइ आहे ई कोन। तो वटि छा आहे? तूं त फ़क़ीर आहीं, तूं छा ॾींदे पंहिंजे भाउ खे? पर जे तूं ॾींदे थोरो तो वटि आहे, तूं इन मां ॾींदे, रब तोखे वधाए ॾेई छॾींदो। तूं इज़त जेका आहे ॿिए जी कंदे, अल्लाह तुंहिंजी इज़त वधाए छॾींदो। तूं मोहब्बत ॿिए सां कंदे, अल्लाह तुंहिंजी मोहब्बत में बरकत विझी छॾींदो। त दोस्तो, जॾहिं पाण में मोहब्बत हूंदी तॾहिं ॿियनि सां विड़ी सघंदासीं। सहाबा इकराम जी निशानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान में ॿुधाई आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकअन सुजदा। उन्हनि जी निशानी छा ॿुधाई आहे? त काफ़रनि ते सख़्त आहिनि, पाण में ॾाढा प्यार। अॼु असीं काफ़रनि सां नरम आहियूं। असांजे मुआशरे में त मिसाल ई घणा आहिनि। वाणीअ वटि वेंदा आहियूं त हुन वटि हथ वधी, साईं सेठ साहब, ऐं पंहिंजो को गॾिजी वञे त हुनखे गार गंद करियूं था। अड़े लूसी, फलाणा हीअं फलाणा हीअं, तूं उन सां ईअं ॻाल्हायूं था। ये ना है तो उन तू बद अखलाकी कर, उन्हीं के पंहिंजो अखलाक पेश कर। पर तुझे दिल में हिकिड़ी तमन्ना हुजे त मुंहिंजो अखलाक ॾिसी करे ही मोॾे वधी अचे, इहे न त तूं हाणे उन जहिड़ो थियण जी कोशिशि करीं त इन खे जेको सो इहे शक जी न पवे त आऊं को हिन जे ख़िलाफ़। तो दोस्तों, ही मिशन नबी है। मिशन नबी चाहे अल्लाह जे दीन जी दावत, ऐं जॾहिं दावत जे रास्ते में रुकावट अचे त पोइ ॻाल्हायो यार, पोइ बसि कंदा। जे न ॻाल्हाईंदो त पोइ वरी थोरो वक़्तु हलायो। बुख त हाणे सां तव्हांखे बि लॻी हूंदी। अॻे त ॿिया मौलवी तकरीर कंदा हुआ त हिकिड़ो पोयां हमरा उथंदो, हिते अची वेहंदो, हुनखे ख़बर पइजी वेंदी हिन जो पोयां उथी अचे बि कोन थो। ईअं न तंग थिया हूंदा। हाणे मिशन नबी चाहे दुनिया में दीन के गालिब करणो आहे, दावत के रास्ते में दावत जी जगह ते दावत करनी आहे। ऐं जॾहिं दावत जे रस्ते में रुकावटूं अची वञनि ऐं हू पंहिंजी तरफ़ां न पंहिंजनि जे तरफ़ां रुकावटूं हुजनि त उन खे प्यार सां मोहब्बत सां हल करणो आहे। पर जॾहिं गैर उन दावत खे रोकणु चाहिनि तॾहिं उन्हनि सां जिहाद करणो आहे। इहो मिशन नबी आहे। जे मिशन नबी समझ अची वियो त इंशाअल्लाह दुनिया में भी इज्जत मिलंदी, आखिरत में भी इज्जत मिलंदी। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह असांखे नबी जो मिशन समझी करे उन ते अमल करने की तौफीक अता फरमाए। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह वमा अलैया इल्लल बलाग। असां जो